आया मुंह जो ही अभी फैसले ने हाय रोब त दिसे से अरे तू हलण जे काबिल ही न हुंदे जेड़ा तुझा कम है ना त ये मानू टंगू भनिए ते दर ते उछले विंदई वो रड़ पई पौंदई चुप चुप ने ना मगे दो घर खा निकल रन पे रुको पेटे भले हलियो राज में फैसला करना मानिए जो केरा तो खाए त गीता थोड़े ओते भी वेही पटड़े भत वांगुर बफ बफ कंदो फैसलन वाला थिला जान अरे उठी छोरी हलो रे मानिए थी की कर जेड़ा काला तड़ा बच्चा है न मोरी गसा बैठी है दा तारा फोटा सहाय मारियो ते निखा पा खैर हाँ जैसे जो खैर हो जे हो रब्बा तू खैर कजा अमड़ उठी त सही वन त सही गिटिया में दुस्त सही पिड़े के मारन त दथा हां बाबा त फैसले थी वेवा हां फैसले थी वेवा अरे रब्बा मुंजा कुलडी जासी बेकुले के चलो को चंगू गाल हाए चे ओला साईं बेमते के मत दी जाए करे न चे हे कुण जी बीण जाडे वने थो ताडे उपता कम कयूं थो चे रब्बा पना दी जासी ओ अमड़ मथे के बटरे जोर दे मगज वठ जी वियो मां को पंधु करे आया से छा त ये को गोडा वेठी थी महटे अरे अल्लाह साईं पार कर छोरी मगज वठ जियो बस हां जब नहीं दोरंगा सब मालो पुजी यार फैसलो शुरू कयो बिगन पो गालियों शुरू कजन इजाजत आ रही सर पहले तू बुधाए त मीर डा तुझो क्यों पलो रहेला आ मीर वारन तो सा केड़ी ना इंसाफी कई आ रजा तबा सबनी के खबर आए त मां पेरे वाढी आया मुझो गुजर सफर इन ते ही हले थो मकसद जी गाल कर परेला फुजुल वक्त न विञाए रजा तवा जो डांद चोरी थियो तवा मुके पेरा भेट लाए चयो मुके केडी खबर चोर केर हुआ परेला तू पांची गाल कर रेस जो डांद विच में किथा आयो मिरखाना मुजी गाल बुध मां पानी जे बारे ते वैसे वो तवा मुसा बेराज भी छो वियो तो के पक्का हां असा तो साबड़िया सी हां सोराना मुके पक्का मेरे परवो जो चवणा है जे तवा ना आयो तो मुके इतबार वठी दियो कमदार ई त परेल के सुक्का धक लगान असा खूनन जे मामले में भी साख ना यूं खणदा न ही दीदाऊ के पोए परेल जी जबान ते एतबार करणो पौंदी परेल तो के एतबार दियण जे ला तैयार आ रेसा मीर खान अजु दी ताई न साख खईया न के साख दिनी आ बाकी जे कदे परेल चए थो तसा के परेल जी जबान ते एतबार आ हाने ता असा जा रेस भी आयो बोतार भी आयो जे को भी डंडू रखंदो असा भरे डण ला तैयार आ मीरगान धुर परेल धक परेल के लगान हाने परेल ते आए त तां ते डंड तो रखे या तां के माफ तो करे रेसा असा एडा मोहताज नाहियो जो डंडू माफ करायो हा परेल तो के केतरो डंडू भरे दियो बुधाए रजा मीरा औरन बेगुनाह मुजी बेइज्जती कई बरादरी में ये नाहे थींदो बरादरी के हलाइणो आहे त कश कसर खाइणी पवंदी रजा मीर जो मुखे डंडू न घुर्जे अच्छी दाड़ीअ में मुजी बेइज्जती कयूं बाबा इन जो मुखे दुख आहे मीर के चओ त मुझे दर ते हली अची ऐं पटको लाए जुबान संभाले गला तो जुबान की कंकड़ी मुझे चक्के न कटाए
तू एतिरो मोहतबर थी वई जो मुंहिंजी इज़त जी तरफ़ इशारो थो करी। वीर तो क्या वरी भी चवा तो तही तने रस मिठल खाने जो तई मीरा वे वे रसा वो चओ परे लखे त पंहिंजी हैसियत में रही करे ॻाल्हाए, जेकॾहिं हद खां टपी वियो न ये टंगू भञी छॾी तो सास। मेरे ख्याल है ये बिरादरी है ना तो वो माफी वगैरह में हद करो। परेल पटको मुड़सन जो मां नहीं शान हूंदो आहे। तूं छा ॼाणी जेके मुड़स पटको ॿधी ॼाणनि से सिर कटराए बि ॼाणनि था। ही पटको मुझे मरण खां पोइ लही सघे थो। परेल खे कहिड़ी ख़बर आहे, हू त रोज़ पंहिंजो पैदो पटको लहराए। बस कानू विच में तुझे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। रेस खानू असांजो भाउ आहे, विच में ॻाल्हाए सघे थो। जे खानू विच में ॻाल्हाए सघे थो रहिस त पोइ माठ करे असीं बि कोन वेंदासीं। चाचा परेल निधड़ को ना है जो तव्हां सभिनी जे साम्हूं हुन जी बेइज़ती कयो। जेकॾहिं बिरादरी आहे न त चाचा परेल जो रखियल शर्त मीर खे मञणो पवंदो। अहिड़ी बिरादरी खे मीर ठोकरा हलंदो आहे। जे परेल प्यार में मूंखे चए हा न मां दर ते हली वञी भाकुर पाए परचाए असां। ये एतिरो मोतबर थी वियो जो मुंहिंजो पटको थो लहराए बड़ी बिरादरी में। वीर तो वरी भी जाम तो आउंदे आया तही रस मिठल खाने तदो तई होश कर कुछ रस मिठल जो तॾो हुजे या के दुश्मन जो हुजे या के दोस्त जो हुजे, मीर हमेशह तॾे जो ई ख्याल कयो आहे। इन्हीअ करे त चुप वेठो आहे। तो कॾहिं जो परेल जी मुंडी मरोड़े छॾियो। समझे छा थो परेल पाण खे। मीर खान तूं फैसलो अध में छॾे नथो वञी सघीं। अहिड़ो फैसलो न आहे मूंखे क़बूल आहे कि में तुम मूंखे रोके ॾेखारे ॾींहं जाता रहा। मीर खान तो मूं हिकिड़े जी न पर हिन सॼी बिरादरी जी राय खे ठुकरा रहियो आहीं। ऐं त हिन बिरादरी मां का बि उमेद न रखजां। मीर ठोकियो थो अहिड़ी बिरादरी खे जंहिंसां हलण जे लाइ पंहिंजी इज़त लड़ाइणी पए। अचो ॾिसां त केरु थो रोके असांखे। तव्हां सभिनी ॾिठो कीअं पंहिंजे ॾाढ मुड़िस ॾेखारे ऐं रस अॻियां थारे खणी ऐं हलियो थो वञे। हाणे जेकॾहिं कंहिं बि मीर वारनि सां खाइण पीअण रखियो आहे न त हुनखे मां पंहिंजे ॻोठ मां तड़े खणंदुसि ऐं आईंदा को बि मूं मां चङाई जी उमेद न रखे। अड़ी दे हवालो जन्नत का तू कंहिंजे ताड़ में बीठी आ? आऊं तो पंहिंजे दर ते बीठी आहियां। ताड़ में तो तू निकती आई जो घिटी में ला मारा पिया पवनई। हाँ भाई इने ताड़ में ही त हलंदी थी वता त ॾिसां त सही त हिन रस्ते सां तुंहिंजा घणा था गुज़रनि। हेॾा मूं ते इल्ज़ाम त हणी थी, पहिरीं हू त ॾिस। अड़ी अड़े खबरदार जो मुंहिंजे घर ॾे आङुर बि खई अथई त ईअं आङुरियूं न कपे कढाए। छो आङुरियूं मुंहिंजूं कपींदी? आङुरियूं तो उन्हनि जूं कपनि जेके तुंहिंजे घर जे पासे इशारा था कनि। हा अरे ना हलो घर दे छो मुटे माण्हू कया ईडान हलो हला थी हला एतिरो दाना न थियो। हा हल भाई तुम घर हल क्या है कट्टे को वठी लामा दे घटिया में थड़ी माण्हू डाण छो माण्हू मा फाथो आ। एडी कावड़ चंगी ना है जेको थियो तंहिंखे विसारे छॾ।
कीअं विसारे छॾियां? बाबा जॾहिं न माती कुकड़ बांग ॾींदी आहे त सुठो सवण न आहे हूंदो। मूंखे इहा ॻाल्हि अञा सम्झ में नथी अचे त परेल में इहा हिमत कंहिं विधी आहे। अदा हुकुम करी त वरी बि हिकु धमाल वॼाए चऊंसि। का बि ज़रूरत कान्हे। हुन मिस्किन जो ॾोह कहिड़ो आहे? हुन जो ॾोह इहो त हुन तव्हां खां फ़ैसिलो वरितो आहे। बाबा ॻाल्हि फ़ैसिले वठण जी न आहे। हुन जेका टिक विड़ी आहे न, मां उन ते सोचां पियो त परेल में एतिरी जुर्रत किथों पैदा थी जो हुन मीर जे पटके जे तरफ़ आंगुर खई आहे। अदा जब्बार वारनि जो ॻाल्हाइण ॾिठी। छॾियो कावड़ खे, हाणे वियो त मां मानी खणी अचां। छॾ मानी खे। ॻाल्हि जब्बार ऐं परेल वारनि जी कान्हे। इहो सॼो कमु मिठल जो आहे। पाण पुॼी कोन थो सघे त तव्हांखे वरी बरादरी खां धार थो करणु चाहे। सभु सम्झां थो बाबा। मिठल मूंखे बिरादरी मां छा कढंदो? मिठल में तो दम ई न आहे जो मीर खे अकेलो करे। अदा रेस सां गॾु जब्बार ऐं अजू वारनि जा बि पर निकिरी आया आहिनि। खानू सां विढ़ण खां पोइ हू पाण खे लाइ छा सम्झण लॻा आहिनि? अदा चई त उन जो बि बदिलो वठूं। मीर कॾहिं बि पंहिंजे दुश्मन खे माफ़ न आहे कयो। परेल खां पहिरीं जब्बार वारनि सां पाणी करणो आहे। जब्बार वारनि सां। अदा इहे अथई अहवाल। पंहिंजो सम्झी उमेद करे आयो आहे। अदा ऐसा न भली आहे जी आहे मुंहिंजी अखियुनि ते आहे, पर वरी असांखे थोरो सोचण सम्झण जो मौक़ो ॾे। हा हा अदा, तव्हांखे सोचण जो पूरो पूरो हक़ आहे, छो जो तव्हां बि छोकिरीअ जा माउ पीउ आहियो। अदा खैरां जे सिर जो ख़ैर हुजे, असां को तव्हां खां परे वेंदासीं छा? पोइ भला मूंखे इजाज़त। आहे न अदा न, चरियो थियो आहे छा? मानी खाई पोइ वञजांइ। अदी तव्हां इज़त ॾिनी, सम्झ त मां सभु कुझु खाधो। अदा ॾींहं ॿिनि में सोचे पोइ तव्हांखे वरंदी ॾींदासीं। बसि अदा, उमेद आहे त वरंदी हा में ई हूंदी। आहे अदा चङो खैरां जे सिर जो ख़ैर हुजे, अलाह कंदो तव्हांखे ख़ुशियूं नसीब थींदियूं। अल्लाह अल्लाह अल्लाह। चङो अदी। चङो अदा खैरां जे सिर जो ख़ैर हुजे, अलाह ख़ुशियूं नसीब कंदव। सुणीअ जा पी कीअं पियो सम्झे? अधो एहसानो ऐं छोकिरो हुनजो धंधे धाड़ीअ वारा आहिनि, ईअं वेही कोन था खाइनि पिया। ॿियो त न अथनि ज़मीन जेको ॿनीअ ॿारे जो कमु हुजे, न वरी को इहे मीहूं ऐं छेणा अथनि। असांजी छोकिरी सुखी थींदी, असली राणीअ वांगुरु वेही घर में राज कंदी। सम्झां पियो खैरा, सम्झां पियो, पर ही तकड़ बि सुठी कान्हे का, ॻाल्हि वञी कोन थी। छोकिरी जवान आहे, अलाह हयाती ॾींदुसि, हयाव शर्म वारी बि आहे, पर परियल उहो वक़्तु न आहे जो न्याणी यको घर में जान जमाण वेहारे छॾिजे। अलाह सणाई कई आहे, सुलछणो रिश्तो घर में आयो आहे, इन खां वधीक ॿियो छा घुरिजे? अड़े रिश्ता लख ईंदा, तोखे केॾी तकड़ अचे लॻी आहे। पर ॿियो को अहिड़ो रिश्तो कोन ईंदी, जेकॾहिं न ॿिए हंधि छोकिरी ॾींदे त सॼी ज़िंदगी वेचारीअ जी इहा छेणनि कढंदे ऐं लापारनि कंदे गुज़री वेंदी। ठीकु आहे, रिश्तो इते ई कंदासीं, पर हाणे हुननि जे अचण सां ई हाउ कयूं हा त छा सम्झना त छोकिरीअ मां बेज़ार वेठा। अलाह सो सुणिया पी को सियाणो आहे, ॾाढी कम जी सुठी ॻाल्हि कई। मुझे कम जो छा सोची? तो ता सिर भी सदके गाल कर। रात जो चवाई थी, सुबह जो विसरी थो वञे। मलूका सब कुछ विसरी वञे, पर तू याद आई।
मुझे करे ये गलत कम छड़े न तू नी पंहिंजी मोहब्बत खे असांजे रस्मुनि ऐं रिवाजनि जे विच में दीवार न बणाए। मलूका, किथे असांजी मोहब्बत में डार न पइजी वञनि। ठीक है मिठल खान, मां विच में दीवार कान थी बण जा, पर छा हिन सुनसान हवेली में मुंहिंजो वक्त गुज़रे थो। अकेलाइप महसूस थी थिए। सब समझी तो पोए भी मलूका चई त नौकरियाणियुनि जी फौज खड़ी करे ॾिए। मिठल खान, तोखे ख़बर आहे मां हिक भी नौकराणी न रखी, पोइ फौज खे छा कंदसि? छा घुर्जे, हुकुम त करे ॾिस। हुकुम त छा, पर अलाए कॾहिं खां वठी अर्ज़ कंदी पई अचां, उहो ई नथो अघामे। कहिड़ो अर्ज़? ॿी शादी कर। पोइ पछताईंदी? घटि में घटि रास हलण वारी त मिलंदी, हिन घर खे वारस ॾियण वारी त मिलंदी। ठीकु आहे मलूका, अॼु खां वठी तव्हांजे इन हुकुम ते अमल करण जी कोशिश कंदुसि। हुकुम न आहे, अर्ज़ आहे, बसि अघामी पए तव्हांजो एहसान। तव्हांजो अर्ज़ मुंहिंजे लाइ हुकुम बराबरि आहे। चंद ॾींहंनि में तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि, जेका ख़ुशी तव्हांजी ज़िंदगीअ जो पछताउ हूंदी। छा थो ॾिसी मीर? यार खानू हिकिड़ी ॻाल्हि चवां, हा चओ। यार होॾे पुठिते वणनि खे त ॾिस, सभु वण ठोड़ा करे छॾी, बाक़ी बचा ने ॿ टे वण। यार मीर, बकरियुनि जो पेट भरबो त पंहिंजो बि गुज़र थींदो न। हिन तरफ़ अचण खां नथो मुड़ी न। मुड़ंदुसि कीअं? बसि मीर दुआ कर त जब्बार ऐं कमदार वारनि मां को रुख चढ़े। थधो थी खानू, थधो थी, तकड़ न कजे। हाणे न रोक मूंखे, जूता लाहिण दे न त बि कोन कुछंदुसि। बाक़ी खानू ॿार न थी, अकुल खां कमु वठ। हिकु कमरा अॻे ई अंदरि आहे, मथो वरी तूं तकड़ थो करीं। अञा घणा ॾींहं सब्र कयां? खानू सिधो न विढ़, वेहण में भी सियासत खपंदी आहे। सियासत खां कमु वठ। रात तूं ऐं आचर वारा वञी जबार वारनि खे ॾारो।